काइनाती इल्म खे बक़ा उस्ताद जे वजूद सां आहे। मुकर्रम उस्तादनि जी मौजूदगी दर्सगाहुनि खे मुक़द्दस बणाईंदी आहे। उस्ताद आला अख़लाक़ जो इस्तारो हूंदो आहे। फ़हम ऐं इदराक जो रोशन चिराग हूंदो आहे। उस्ताद न सिर्फ़ साहिब इल्म पर साहिब अमल बि हूंदो आहे। इल्म जी भठीअ में सालनि जी तपस्या करे पढ़ण कढ़ण ऐं कढ़ण खां पोइ निखिरण वारनि मरहलनि मां गुज़री जॾहिं निखिरी निर्वार थींदो आहे त अहिड़े उस्ताद अॻियां शागिर्द जो हर भेद खुली पवंदो आहे ऐं हू हर सुट खे सुलझाइण जी सघ माणे वठंदो आहे। उन्हनि उस्तादनि वटि कारी रात खे रोशन सुबुह में तब्दील करण जी कला हूंदी आहे। अहिड़ा उस्ताद उहे गौहर शनास हूंदा आहिनि जिन वटि जोहरीअ वारी अख हूंदी आहे जेका पाताल में पयल हीरे खे बि ॻोल्हे लहंदी आहे। मोहतरम साईं मौला बख्श चन्ना साहब जो शुमार बि अहिड़नि गौहर शनास शागिर्द तराश शफ़ीक़ ऐं मेहनती उस्तादनि में थिए थो जंहिं तालीम जे ज़ेवर सां सवें शागिर्दनि जूं ज़िंदगियूं संवारियूं आहिनि। मौला बख्श चन्ना जो जनम औलियान जे सुल्तान हज़रत पीर ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी शरीफ़ वारी जी नगरीअ में हिक मोहतरम उस्ताद मरहूम अल्लाह बख्श चन्ना जे घर में थियो। उहो ई ज़मान लवारीअ वारो जंहिं लाइ मुर्शिद लतीफ़ फरमायो, मूं से ॾिठा माए जनी ॾिठो पिरीअ खे तनी संदी काय करे न सघां ॻाल्हड़ी। मौला बख्श साहब जो वालिद प्राइमरी उस्ताद हो जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी तालीम लाइ वक़्फ़ करे छॾी। इहो संदन वालिद जी आला तरबियत जो ई समर आहे जो संदसि ॿ भाउर ऐं हिक भेण अॼु बि उन ई पैगंबरी पेशे सां वागियल आहिनि। साईं मौला बख्श चन्ना पंहिंजनि पेशावराणियुनि ज़िमेदारियुनि जी शुरूआत ज़रे घटि असांजे सिंधी समुंड खे वेझे तमामु ॾूराहे इलाइक़े में वाक़िअ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल चाकर पंवर खां कई, जिते पाण 17 नवंबर 1990 ते प्राइमरी उस्ताद जी हैसियत सां ज्वाइन कयाऊं। सहूलतुनि जी अणाठ, सुवारीअ जो मुनासिब बंदोबस्त न हुअण ऐं अहिड़ियुनि हज़ार मुश्किलात बावजूद पाण मुस्तक़िल मिज़ाजीअ सां पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनाऊं। पाण जूनियर स्कूल टीचर यानी JST तौर ॿीहर अपॉइंट थिया ऐं 11 ऑगस्ट 1995 ते मिडिल स्कूल चाकर पंवर में पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾियणु शुरू कयाऊं। सर्दी हुजे या गर्मी, बरसात हुजे या तूफ़ान, पर पाण कलाकनि जा कलाक रस्ते ते इंतज़ार करे कॾहिं बस में चढ़ी त कॾहिं डाटसन में चिंबड़ी हर सूरत में स्कूल पहुची दियानतदारीअ सां पंहिंजो तदरीसी फ़र्ज़ निभाईंदा रहिया। खेनि 12 मई 1997 ते गवर्नमेंट मिडिल स्कूल चाकर पंवर खां बदली करे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ग़रीबाबाद में तायुनात कयो वियो, जिते पिण हिक जाखोड़ी मेहनती ऐं जफ़ाकश उस्ताद तौर पंहिंजूं ज़िमेदारियूं निभाईंदा रहिया। तरक़ी मिलण खां पोइ JST मां हाई स्कूल टीचर यानी HST जी हैसियत सां तरक़ी मिलण खां पोइ पाण 31 मई 2003 ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल बदीन में तायुनात थिया, जिते पाण अॼु ताईं हिक मिसाली उस्ताद तौर पंहिंजूं ज़िमेदारियूं निभाए रहिया आहिनि। मकतब जे दोस्तनि जी महिरबानी जंहिं हिन जेको साईं मौला बख्श साहब जी सिलेक्शन कई आहे। साईं हिकिड़ो बहितरीनु महिनती ऐं होनहारु उस्ताद आहे, जफ़ाकश आहे। हुन पंहिंजे शुरूआत कैरियर में तक़रीबन सवें शागिर्द जेके आहिनि उहे पैदा कया आहिनि ऐं संदसि तहलक बि हिकिड़े इल्मी अदबी गिराणे सां आहे। साईं जो वालिद साहब बदीन जो नाले वारो उस्ताद रहियो आहे ऐं साईं पंहिंजे औलाद जी बहितरीनु तरबियत कई आहे। पाबंदीअ सां हाज़िर रहण, शागिर्दनि सां शफ़क़त सां पेश अचणु, तमामु सादे ऐं सलीस अंदाज़ में शागिर्दनि खे अंग्रेज़ी ऐं रियाज़ी पढ़ाइण, शागिर्दनि सां पंहिंजनि माइटनि वारो सलूक रखणु साईं मौला बख्श साहब जूं उहे ख़ूबियूं आहिनि जेके खेसि हिकु मिसाली उस्ताद बणाइनि थियूं। चवंदा आहिनि त शागिर्द पंहिंजे उस्ताद जी शबीह हूंदो आहे, छो त हू पंहिंजे उस्ताद खां इंस्पायर्ड हूंदो आहे ऐं उस्ताद खे आइडियलाइज़ कंदो आहे।
साईं मौला बख्श चन्ना जे क्लास जे शागिर्दनि जी न सिर्फ़ हाज़िरी 100 सैकड़ो हूंदी आहे, पर क़ाबिले रश्क उस्ताद जा शागिर्द हुअण जे नाते संदन शख़्सियत बि क़ाबिले फ़ख्र हूंदी आहे। छो त जेको उस्ताद जुमिले में ग्रामर जी ग़लती नथो बर्दाश्त करे सघे, उहो किरदार साज़ीअ में किथे थो कोताही करे सघे। पाण अंग्रेज़ीअ जो तमामु बहितरीन उस्ताद आहे ऐं ॿारनि खे ग्रामर इंतहाई सुहिणे नमूने पढ़ाईंदो आहे। अंग्रेज़ीअ सां गॾु चन्ना साहब मैथमेटिक्स बि पढ़ाईंदो आहे। चन्ना साहब जा शागिर्द न सिर्फ़ रियाज़ीअ में भड़ हूंदा आहिनि, पर उन्हनि खे अमली ज़िंदगीअ जा पिणु सभु खोड़ा यादि हूंदा आहिनि ऐं उहे ज़िंदगीअ जे हर अणपूर ऐं अबजद खां वाक़िफ़ हूंदा आहिनि। न सिर्फ़ शागिर्द, पर साईं सां गॾु कमु कंदड़ उस्ताद बि पंहिंजो पाण खे ख़ुशकिस्मत सम्झनि था जो खेनि अहिड़े पुरवक़ार, पुरएतमाद, मिलनसार, संजीदा ऐं सुहिणे सुभाउ वारे उस्ताद सां गॾु कमु करण जो शरफ़ हासिल थियो। साईं सां मूंखे बि तक़रीबन 15 साल थी चुका आहिनि। साईं सां गॾु आहियूं। साईं असांजो कुलीग आहिनि। साईं जन तमामु बहितरीन ऐं महिनती उस्ताद आहिनि ऐं हमेशह उस्तादनि जे ॿारनि जे लाइ ऐं उस्तादनि सां तमामु एडमिनिस्ट्रेटर सुठा रहिया आहिनि ऐं मुआशरे जे लाइ हिकिड़ो उत्साह आहे। साईं जन जूं जेके कोशिशूं आहिनि, साईं जन जूं जेके सर्विसिस आहिनि, मुंहिंजे ख़्याल में मूं इलाही उस्ताद ॾिठा आहिनि, पर साईं जन सभिनि खां उत्तम ऐं आला आहिनि। अलाह साईं जी सलाहियतनि में अञा बि वाधारो आणे। ऐं मकतब जी सॼी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जिन साईं जन खे बेस्ट टीचर एवॉर्ड ॾिनो ऐं साईं जन जी एप्रिसिएशन कई। इहा ई मकतब जी वॾाई आहे। मोहतरम मौला बख्श चन्ना न सिर्फ़ हिकु अज़ीम उस्ताद, पर हिकु बहितरीन मुंतज़िम बि रहियो आहे। पाण गवर्नमेंट हाई स्कूल जे इंचार्ज हेडमास्टर जे उहिदे ते पिणु फ़ाइज़ रहियो आहे। उसूलनि जी पाबंदी, ड्यूटीअ जे मामले में सख़्ती, समूरे स्टाफ खे गॾु खणी हलण जहिड़ियुनि ख़ूबियुनि सबबि पाण हिकु कामयाब एडमिनिस्ट्रेटर रहियो ऐं संदसि दौर में गवर्नमेंट हाई स्कूल में न फ़क़त दाख़िला में इज़ाफ़ो थियो, पर उन जे पढ़ाईअ जे मयार में बि तमामु घणी बहितरी आई। इहो सबबु आहे जो संदसि हेडमास्तरीअ वारो दौर हाई स्कूल जो सोनहरी दौर लेखियो वञे थो। इंग्लिश मीडियम में डी क्लास जो तसव्वुर ऐं उन जो क़याम बि साईं मौला बख्श चन्ना साहब जो कारनामो आहे, जेको हिन वक़्त बि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जो मिसाली क्लास आहे। हर साल टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि खे ख़ालिस मेरिट ते हिन क्लास में दाख़िला ॾिनी वेंदी आहे। इंग्लिश मीडियम हुजण सबबि ऐं बहितरीन पढ़ाई हुजण सबबि हिन क्लास जा ॿार जॾहिं 11हीं क्लास में पहुचनि था त उहे कंहिं बि हवाले सां प्राइवेट स्कूलनि खां ईंदड़ शागिर्दनि खां घटि नाहिनि हूंदा। हर साल केतिरा ई डॉक्टर ऐं इंजीनियर थींदड़ शागिर्द असुल में हिन डी क्लास जी पैदावार आहिनि ऐं वॾी ॻाल्हि त उन्हनि मां अक्सरियत ग़रीब शागिर्दनि जी हूंदी आहे। ही तसव्वुर निरालो ऐं बहितरीन हुअण सबबि हाणे बदीन जे सरकारी तोड़े गैर सरकारी लॻभॻि समूरनि स्कूलनि में बि इन तरह जे मुनफरिद क्लास जे क़याम ते गौर जारी आहे ऐं केतिरनि स्कूलनि में त इहो सेक्शन ठही बि चुको आहे। अस्सलाम वालेकुम। मूंखे निहायती ख़ुशी थी आहे जो मुंहिंजो कुलीग, मुंहिंजो दोस्त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल बदीन जो हिकु नामियारो उस्ताद मोहतरम मौला बख्श चन्ना साहिब, जंहिंखे मकतब जे तरफ़ां मुंतख़ब कयो वियो आहे बेस्ट टीचर एवॉर्ड लाइ, इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन सां उस्तादनि में जज़्बो वधंदो, उन्हनि जी जेका हिम्मत अफ़ज़ाई कई पई वञे, इहो हिकु तमामु बहितरीनु अमल आहे। जेतिरे क़दुरु तइलिक़ आहे साईं मौला बख्श जो, त हुन सॼी पंहिंजी जेका सर्विस आहे उहा इंतहाई ईमानदारी सां, टाइम जी पाबंदी सां, महिनत ऐं जज़्बे सां जेको सर्विस कई आहे। उन में ॿारनि जी अटेंडेंस हुजे या ॿारनि जी क्वालिटी ऑफ एजुकेशन हुजे, डिसिप्लिन हुजे, या हर क़िस्म जी जेका एक्टिविटी आहे, जॾहिं असां टूर ते वञूं था त उन्हनि जी लीडिंग करे थो। हर लिहाज़ खां हिकु बहितरीनु उस्ताद आहे जंहिंजी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। हिन जी सिलेक्शन, हिन जी नॉमिनेशन असांजे लाइ हिकु बास ऐं फ़ख्र ॻाल्हि आहे। मकतब
मोहतरम मौला बख्श चन्ना जे बतौर बहतरीन उस्ताद ऐं आला मुंतज़िम तौर कयल समूरनि काविशुनि खे क़द्र जी निगाह सां ॾिसंदे खेनि सलाम पेश करे थो ऐं खेनि मकतब पारां बेस्ट टीचर एवॉर्ड 2021 फॉर मेल टीचर जो हक़दार ऐं फ़ातिह क़रार ॾिए थो ऐं मकतब मञता एवॉर्ड 2021 सां नवाज़े थो। पारा मकतब नशो इशात। अच्छा तव्हां ज्वाइन कंदो साईं जन खे ज्वाइन कंदो ठीक है। एसपी साहब मे आई रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन स्टेज एंड ज्वाइन अस फॉर गिविंग अवे दिस अवार्ड, दिस इम्पोर्टेंट अवार्ड। और चेयरमैन साहब ज्वाइन करेंगे अवार्ड हासिल करने वाले को उस्मान खान साहब एएसपी। ऐं जीअं ज़िक्र थियो हेॾे तफ़सील सां ज़िक्र थियो त साईं मौला बख्श चन्ना साहब जंहिं मुनफरिद अंदाज़ में शागिर्दनि खे पाढ़े पंहिंजो पाण खे मकतब अवॉर्ड फॉर बेस्ट टीचर मेल जे लाइ हक़दार करार ॾिनो आहे त मां उहा ई इज़त, उहो ई अदब, उहो ई एहतराम जेको हिकु शागिर्द खे उस्ताद लाइ हुअणु घुरिजे, दुनिया जे हर शागिर्द खे पंहिंजे उस्ताद पंहिंजे मेंटोर जे लाइ हुजणु घुरिजे, उन अक़ीदत मंझां उन मुहबत मंझां गुज़ारिश कंदुसि साईं मौला बख्श चन्ना साहब जन खे त हू स्टेज ते अचनि। ऐं मूंखे हिकु शागिर्द जी इहा फरमान बरदारी ॾिसी ॾाढी ख़ुशी पई थिए त हू पंहिंजे उस्ताद खे पंहिंजे साथ में स्टेज ते वठी अचण जे लाइ हू पंहिंजो ऑनर थो महसूसु करे। मां सम्झां थो जेसिताईं हू स्टेज ते अचनि असां सभिनी खे ताड़ियूं वॼाइणु घुरिजनि। साईं मौला बख्श चन्ना साहब बेस्ट टीचर फॉर मेल जो अवॉर्ड हासिल करण जे लाइ स्टेज ते अचनि पिया ऐं मकतब जो इहो अवॉर्ड बहितरीन टीचर मेल जो अवॉर्ड साईं मौला बख्श चन्ना साहब जन खे उन्हनि जे आउटस्टैंडिंग ख़िदमतुनि, तालीमी तदरीसी ख़िदमतुनि जे मञता जे तौर ते उन्हनि खे ॾिनो पियो वञे। ज़ोरदार ताड़ियूं हिन लम्हे जे लाइ तव्हां सभिनी जे पारां मौला बख्श चन्ना साहब जन जी मञता जे लाइ मकतब जो बहितरीन उस्ताद जो अवॉर्ड फॉर मेल टीचर जेको मौला बख्श चन्ना साहब जन खे ॾिनो पियो वञे। थैंक यू वेरी मच चन्ना साहब। थैंक यू एसपी